नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। आगे छठो खबर ॾिना हलूं त सिविल अस्पताल मकली में ॾंदनि जे डॉक्टर श्याम कुमार ऐं सिविल सोसाइटी पैरामेडिकल जी अॻवानी में गुटको माओ मैनपुरी खिलाफ़ हिकु शानदार रैली कढी वई, जंहिंमें स्कूली शागिर्दनि समेत सियासी ऐं समाजी अवाम शिरकत कई। डॉक्टर श्याम कुमार अवामी प्रेस क्लब जे साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन साल में 500 खां वधीक अवाम में मंशात खाइण सां कैंसर जा केस ज़ाहिर थी चुका आहिनि। डॉक्टर श्याम कुमार वधीक चयो त मंशात खां निजात ज़िंदगी सां प्यार करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हिननि वधीक चयो त ज़िंदगी अल्लाह पाक जो ॾिनल तोहफ़ो आहे, जंहिंजी हिफ़ाज़त करणु असांजो फ़र्ज़ु आहे। हिननि वधीक चयो त गुटको वापराईंदड़ सां कई बीमारियूं थियनि थियूं, जंहिंमें कैंसर जहिड़ी मुज़े मर्ज़ खां अलावा हेपेटाइटिस सी ऐं ॿियूं केतिरियूं ई लाइलाज बीमारियूं थियनि थियूं। अवाम खे अल्लाह जी ॾिनल ज़िंदगी जे तोहफ़े जो नज़रानो ॾियणो पवे थो। हिननि बीमारियुनि जे करे अवाम खे अल्लाह जी ॾिनल ज़िंदगी जे तोहफ़े जो नज़रानो ॾियणो पवे थो। हिननि चयो त मंशात फ़िरोश पैसो कमाइण जे ख़ातिर अवाम जी ज़िंदगी सां खेॾी पंहिंजूं तिजोरियूं भरे रहिया आहिनि। डॉक्टर श्याम कुमार सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया सां मुतालबो कयो त मंशात फ़रोश जे मथां जल्द खां जल्द कानूनी कार्रवाई करे हिरासत में वरितो वञे त जीअं ग़रीब अवाम इन मूज़ी मर्ज़ जहिड़े बीमारियुनि खां बची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।